घोटकी ब्राइट फ्यूचर एलिमेंट्री स्कूल घोटकी में मिड टर्म इम्तिहान में नुमाया पोजीशन हासिल कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि में इनाम विरहाइण जी तक़रीब मुनक़द कई वई। तक़रीब जो ख़ासि महिमान डिस्ट्रिक्ट ऑफिसर चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी ज़हूर अहमद चाचड़ हुयो, जॾहिं त स्कूल जे चेयरमैन महमूद अख्तर मलक, असिस्टेंट डायरेक्टर पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट इमरान चाचड़, स्कूल जे प्रिंसिपल फैसल महमूद मलक ऐं ॿियनि मौज़िज़ महिमाननि पिणु शिरकत कई। तक़रीब दौरान 3 खां 8 जमायत ताईं मिड टर्म इम्तिहान में नुमाया कारकर्दगी ॾेखारींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि खे ट्रॉफी ऐं मेडल ॾिना विया। इन मौक़े ते महिमान ख़ुसूसी ज़हूर अहमद चाचड़ पंहिंजे ख़िताब में चयो त ॿार इंसान जो मुस्तक़बिल आहिनि। उन्हनि जो बहितर तालीम ऐं तरबियत सां ई हिकु मज़बूत ऐं बाशऊर समाज जोड़िजी सघिजे थो। स्कूल जे प्रिंसिपल फैसल महमूद मलक पंहिंजी तक़रीर में चयो त ब्राइट फ्यूचर एलिमेंट्री स्कूल हमेशह मयारी तालीम फराहम करण लाइ कोशियां रहियो आहे। शागिर्दनि जूं कामयाबियूं इन इदारे जी महिनत जो सबूत आहिनि। तक़रीब में महिमान ख़ुसूसी रही ज़हूर अहमद चाचड़ ऐं इमरान चाचड़ खे सिंध जी सक़ाफ़त अजरक जो तोहफ़ो पेश कयो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।